अहम ख़बर खां के आगाह कई पिया कक्कड़ में मुबैना आपघात कंदड़ नारी निर्मा शाही वारो मामलो जंहिंमें नारी जे भाउ जी फरियाद ते मुड़स ऐं सहुरे ते केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं केस में मुड़स फहद वालिद मोहम्मद ख़ान ऐं हुज़ूरा खे नामज़द कयो वियो आहे। भाउ जो चवणु आहे त भेण खे सावरनि घुटा ॾेई क़तल कयो आहे, इंसाफ़ कयो वञे। तव्हांखे कक्कड़ मां इहा ख़बर ॾेई रहिया आहियूं। मुबैना आपघात कंदड़ नारी निर्मा शाही वारो मामलो, नारी जे भाउ जी फरियाद ते मुड़स ऐं सहुरे ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस में मुड़स फहद मताणी वालिद मोहम्मद ख़ान ऐं हुज़ूरा खे नामज़द कयो वियो आहे। फ़ौती औरत जे भाउ जो चवणु आहे त भेण खे सावरनि घुटा ॾेई क़तल कयो आहे, इंसाफ़ आराम कयो वञे। कक्कड़ में मुबैना आपघात कंदड़ नारी निर्मा शाही वारो मामलो, नारी जे भाउ जी फरियाद ते मुड़स ऐं सहुरे ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस में मुड़स फहद मताणी वालिद मोहम्मद ख़ान ऐं हुज़ूरा खे नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त भेण खे सावरनि घुटा ॾेई क़तल कयो आहे, इंसाफ़ कयो वञे। भाउ जावेद शाही जो चवणु आहे।